नाज़रीन, कंदाकोट में ख़बर शामिल कंदा हलूं। कंदाकोट में एक्सीलेंस स्कूल इंतज़ामिया तरफ़ां योम यकजहती कश्मीर रैली घंटाघर चौक खां प्रेस क्लब ताईं मोहम्मद इब्राहिम खाकी ऐं स्कूल जे उस्तादनि जे अॻवानी में कढी वई। रैली में शरीक स्कूली शागिर्दनि कश्मीर ज़िंदो पाकिस्तान, पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद समेत मुख़्तलिफ़ नारा हंया। उन्हीअ मौक़े ते अॻवाननि रैली खे ख़िताब कंदे चयो त कश्मीर पाकिस्तान जी शहरग आहे जेको पाकिस्तान जो थी रहंदो। भारत पारां कश्मीरी अवाम ऐं कश्मीर जी आज़ादी लाइ ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। भारतीय ज़ुल्म ॾाढ बावजूदि कश्मीरी भाइरनि जा हौसला बुलंद आहिनि। असीं उन्हनि सां गॾु आहियूं। आलमी क़ुवतूं भारतीय ज़ुल्म जो नोटिस वठनि।